अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध पाकिस्तान सां गॾु हुई ऐं हमेशह रहंदी। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजो मक़ाम हासिल करे चुको। अवाम मुतहद रहे त पाकिस्तान कॾहिं बि नाकाम न थींदो। फ़ौज मुल्क जी हिफ़ाज़त लाइ ॾींहुं राति मसरूफ़ आहे। पेटारो कैडेट कॉलेज जामशोरो में योम वालिदैन जी तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त नौजवान असांजो मुस्तक़बिल आहिनि। कैडेट कॉलेज पेटारो जो नौजवाननि जे किरदार साज़ी में अहम किरदारु आहे। तालीम जे मयार खे बहितरीन बणाइणु असांजी पहिरीं तरजीह आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां सऊदी अरब जो सरकारी दौरो। आर्मी चीफ जी सऊदी अरब जे वज़ीर दिफ़ा शहज़ादा ख़ालिद बिन सलमान सां मुलाक़ात में इलाइक़ाई सलामती जी सूरतहाल, दिफ़ाई ऐं अस्करी तावन ते ॻाल्हि ॿोल, स्ट्रेटेजिक शराकतदारी ऐं बदिलजंदड़ जियो स्ट्रेटेजिक चैलेंजिस से ख़्यालनि जी ॾेवट। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर खे शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ जी शाही फरमान तहत मेडल सां नवाज़ियो वियो। वज़ीर आज़म पारां अंडर 19 एशिया कप खटण ते टीम लाइ इनाम जो ऐलान। वज़ीर आज़म हाउस में रांदीगरनि जे मान में आजियाणियो। शहबाज़ शरीफ़ पाण इस्तक़बाल कयो। आजाणे में वफ़ाक़ी वज़ीर, काबीना जा मेंबर, पीसीबी चेयरमैन ऐं ॿिया शरीक। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान अंडर 19 टीम क़ौम जो ॻाढ़ ऊचो कयो आहे। हर रांदीगर खे $1 करोड़ इनाम ॾिनो वेंदो। केपीके जे गवर्नर फैसल करीम गुंडी चयो आहे त केपीके में अमन अमान जी सूरतहाल बहितर न आहे। सूबो ॿीहर वॾे एहतजाज जो बार खणी न सघंदो। सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऑपरेशन जी ज़रूरत आहे। वज़ीर आला जी मंशा फ़रोशन सां लाॻापनि जी ॼाण न आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी वधीक चयो आहे त अहिड़ा बयान न ॾियणु घुरिजनि जिन ते बाद में माफ़ी वठणी पवे। बानी पीटीआई महमूद ख़ान अचकज़ई ऐं अलामा नासिर अब्बास ख़िलाफ़ बयान ॾींदो हो। बानी पीटीआई खे पहिरियां उन्हनि खां माफ़ी वठणु घुरिजे। अलामा नासिर अब्बास अडियाला जेल मां थी अचे, उते जूं हालतूं बहितर आहिनि। इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात, थधि में इज़ाफ़ो। एबटाबाद ऐं गिलियात शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते वक़्फ़े सां बसकारो। नीलम वादी वारनि हेठनि इलाइक़नि में बि बादल बरसी पिया। बाबूसर टॉप ऐं ॿियनि पहाड़ी इलाइक़नि में बि बर्फ़बारी। खानपुर महर वेझो धुरिन में पुराणे संगावती तकरार तां झेड़ो, 3 ॼणा क़त्ल। लुंडी टोड़े वारे इलाइक़े में पिताफ़ी बिरादरी जी धुरिन में झेड़ो, हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में हिक धुर जा हज़ूर बख़्श पिताफ़ी, दोदो पिताफ़ी ऐं असगर पिताफ़ी मारिजी विया। 3 ॼणा ज़ख़्मी। वाक़िअबद इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल। रोड़ी वेझो घर मां चोरी जी कोशिश, मज़ामत ते 2 भाॻिया क़त्ल। दुबर थाणे जी हद ॻोठ डिप्टी सावत में घर मां चौपायो माल चोरी करण जी कोशिश दौरान भाॻिया सुजाग थी पिया। मज़ामत ते चोरनि फायरिंग करे घर धणी मुख़्तियार ऐं अब्दुल शकूर सावंत खे क़त्ल करे छॾियो। 1 ॼणो ज़ख़्मी। पुलिस जे पहुचण ते मुक़ाबिलो। फायरिंग जी ॾेवट में हिकु मुबैना चोर मारिजी वियो। पुलिस मूजिबि मारिजी वियल चोर जी सुञाणप आज़ाद जागीरानी तौर थी आहे। कोटली वेझो रोड हादसो, नींगरी फौत, 5 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी। बोलाड़ी वटि 2 कारुनि में आमो साम्हूं टक्कर, 6 भरनि जी तबसुम बबर मौक़े ते फौत थी वई। ज़ख़्मियुनि में अली बबर, नज़ाकत, मारवी ऐं ॿिया शामिल। 3 ॼणनि जी हालत नाज़ुक। घारे में समाजी अॻवान ऐं अॻूणे काउंसलर जे घर मां लखें रुपयनि जो धाड़ो। 6 बुट बदल हथियारबंदनि हसन लाशारी जे घर में दाख़िल थी भातियुनि खे यरमाल बणाए वरितो। हथियारबंद 4 लख रुपया रोक रक़म, $3000 अमरीकी डॉलर, 20 तोला सोन ऐं 5 मोबाइल फ़ोनूं फुर करे फ़रार थी।